तव्हां में एॾी हिम्मत किथां आई? तव्हां नवाब खान जे मथां हथियार सदा कया आहिनि? इहा असांखे हिम्मत तो ई ॾिनी आहे नवाब खान। मज़लूम आखिर केतिरा ज़ुल्म बर्दाश्त कंदो नवाब खान? आखिर बर्दाश्त कंदो त केतिरो बर्दाश्त कंदो? नेठ पंहिंजा होश वञाए ज़ालिम जे अॻियां बीहे थो। छा तव्हांखे मौत जो ख़ौफ़ न आहे रहियो? पोइ मारे छॾ। रोज़ जी शरारत खां बहितर आहे त मुड़ुस माण्हू थी सीने में गोलियूं हण। त पोइ इहा कहिड़ी चङ मुड़ुसी आहे? कॾहिं असांजी चोरी थो कराई, कॾहिं पुलिस असांजे दर ते थो मोकिली। चओ वरी पंहिंजे चमचनि खे बचे असांखे रोज़ रोज़ रुसवा करण जी कोशिशि पियो करी। इहे ॻाल्हियूं तोखे सोहन कोन थियूं नवाब खान। तूं चङो मुड़ुस आहीं न, चङो मुड़ुस थी ऐं मुड़ुसी वारो अखर अदा कर। नवाब खान, असां तुंहिंजो अघु छेड़े लाइ नाहे वरितो, पर असां तोखे हिते ॻाल्हि लाइ रोकियो आहे। असां तोखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाइण आया आहियूं त असां तुंहिंजो रस्तो बंदि करे सघूं था। इन जे करे चवां थो त असां खां टरी टारो कर। जे अञा बि न मिड़े न त पोइ तोसां कंदासीं हिकु हिकाण। चइबो त तव्हां हाणे एॾा मुड़ुस माण्हू थी विया आहियो जो तव्हां नवाब खान सां खुलियल जंग जो ऐलान था कयो। मञूं था नवाब खान त तूं असांजी ताक़त खां तमामु घणो आहे, पर कंहिंजे पेरनि हेठां चीपाट जी मरण खां बहितर आहे घाट ऊंचो करे मरिजे। ज़ुल्म एतिरो कर जेतिरो बर्दाश्त करे सघे। अच्छा बाबा। नवाब खान, ये ॿीहर तुंहिंजे तरफ़ां अगराई थी त पोइ असां बि हथियारनि जा मुंहं खोले छॾींदासीं। मां मञा थो तूं असां खां ॾाढो हुई, पर जे तूं असांखे मारे वएं न असां ॿिन्हिनि जा खून तोखे माफ़ अथई। हिननि जो बिलो हाणे करणो पवंदो। हिन खां अॻु में जो ही हवा में उॾाम कनि, हिननि खे पट ते किराइणो पवंदो। नवाब खान, ॻाल्हाइण सां मसइलो हल थिए थो, जहिड़े जी ज़रूरत कहिड़ी आहे पोइ? गुलाम मुस्तफा खान, ॻाल्हियूं ज़बान सां थींदियूं आहिनि, हथियारनि सां न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।